इन वक्त असां मौजूद आहियूं मटियारी जे प्रेस क्लब वटि, जिते मीर हसन मौला जा रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। इंक्रोचमेंट जी आड़ में उन्हनि जा जेके अजाड आया विया उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे अॼु ही सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त नाज़रीन उन हवाले सां जिते ही एहतजाजी मुज़ाहिरे में जेके शरीक माण्हू आहिनि उन्हनि खां कुझु वीचार वञूं त उन हवाले सां पंहिंजा वीचार कीअं था वंडीनि। असांजा घर ढाहे विया, असांखे इहो महिरबानी करे अलाए वास्ते असांजे घर न ढाहे वञनि, अलाए वास्ते महिरबानी कयो। इहो आहे त कुझु ॾींहं पहिरां जेको आहे सो हिते जेको आहे सो ग़रीबनि जा घर ॾाठा विया आहिनि। दादागिरी करे असां हिन जी मज़म्मत कयूं था ऐं इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था त तव्हां जेकी बेवाजिबी आहे जंहिंसां जेको त घर ॾाठा विया आहिनि उन सां बिल्कुलु इंसाफ़ कयो वञे। अगरि उन सां इंसाफ़ न कयो वियो त असां जेको त अवामी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां ज़िले अंदरि जेके बि सियासी समाजी पार्टियूं हुयूं उन असां गॾिजी करे हिकु वॾी तहरीक हलाईंदासीं। हिकु कुझु ॾींहंनि ताईं अलामती बुख हड़ताल आहे। अगरि दोस्तनि सां इंसाफ़ न कयो वियो त असां जेको आहे सो उन टाइम ताईं बुख हड़ताल कंदासीं, उन टाइम ताईं असां एहतिजाज कंदासीं जेसि ताईं टाइम ताईं दोस्तनि जा जेको मुतालबा पूरा न कया वेंदा। असां अदा बुख हड़ताल इन लाइ कई आहे त असांखे असांजा घर ॾाठा था वञनि। ज़ीशान शाह जेको आहे असां ते कूड़ियूं एफआईआरूं, कूड़ियूं इंसियूं ऐं कूड़ा ड्रामा ठाहे चए थो त प्लाट असां 30-50 साल खां हुते रहाइश आहियूं ऐं हू चए थो त इहो जॻह ख़ाली करियो त ऐं हिते जहाज अॾा ठारायां, ईअं ठारायां, बंगला ठारायां, जावाड़ा ठारायां। हू जेको इन शइ ते महदूद आहे। असां चऊं था त असां ग़रीब आहियूं जेके 50 सालनि खां असां हुते महदूद आहियूं ऐं असां बुख हड़ताल इन लाइ करे कई आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। पंहिंजा घर ॾाठा अथनि बेगुनाह हिकिड़े दिशान जा ठग जे चवण ते हू 2 नंबर माण्हू आहे। माना धंधो आहे इहो, माना कब्ज़ा ग्रूब करणु, कंहिंजो माना पैसा वठणु, इहो रहां कोन्ह माना इहो कमु कंदो आहे। असांजे रहां कोन्ह दरख़्वास्त कई त बेगुनाह माना चए थो पैसा ॾियो ऐं मीर में छा असांजा पैसा तव्हां प्लाटनि जा, ऐं वरी हीअ बि चए थो मूंखे पैसा ॾियो। असांजो माना वज़ीर आज़म खां, वज़ीर आला खां ऐं जजनि साहिबनि खां असांजी अपील आहे त महिरबानी करे माना हीअ ढाइण जो जॻहियूं माना बंदि करियो ऐं असीं ग़रीब बेघर थी वेंदासीं हलिया ऐं असीं किथे वेंदासीं। महिरबानी करे माना इहा जॻह माना हीअ शइ कम खे हटायो वञे। कयूं असां मिसकीन माण्हू, असां रुपयो करे गॾु करे असां पंहिंजो प्लाट वरिता आहिनि मीर मोहम्मद शाह, नदीम शाह खां। उते वरी हिननि जो माइट जेको सईदा थो वरी अची रिशान शाह चए थो मूंखे पैसा ॾियो। हाणे असां पैसा 500 रुपया फुट ॾेई अॻु में वरितो तूं, उनखे अॼु 20 साल थिया आहिनि। वरी जॻहियूं असां पंहिंजूं ठाहियूं आहिनि रुपयो गॾु करे। उहे मिशन आई आहे छंछरु वारे ॾींहुं, अॻे छंछरु ते आई आहे। असांजूं मिशनियूं सभु माना जेके पट करे वई आहे जॻहियूं, उहो मिसकीन माण्हू असां जेको रुपयो गॾु करे ठाहियोसीं उहो छाजे करे। माना असीं त हिते रहा आहियूं, मटियारी जा रहा आहियूं, असांजा अब्बा ॾाॾा हिते आहिनि। जे खॾ था चवनि सरकार जी, जे खॾ सभु चक ते चढ़ियल आहे, शहर जी आहे खॾ, उहा लटे पाण खपाई अथनि, असां न खपाई आहे न। असां पंहिंजा पैसा ॾिना विया आहिनि, उहे सभु उन जे करे असांजो सॼो मिसकीननि जो झुॻो ठाहे ही रवाना थी विया आहिनि। इन लाइ असीं हिते वेठा आहियूं बुख हड़ताल करे। जेसीं ताईं असांजो न ॿुधंदासीं मरण घड़ीअ सूधो हितां न उथंदासीं। बसि इन लाइ त पैसा असांखे ॾियो। असीं पैसा किथां आणियूं, हिकिड़े खे ॾिनासीं, ॿिए लाइ वरी किथां असीं आणियूं पैसा। असां मिसकीननि कहिड़ो ॾोहो कयो आहे। नंढड़ा मासूम जेके असां बुख उन्हनि जे गिरह वात मां असांखे नौकिरी त न ॾिनी वई, का बि शइ न ॾिनी वई। असां उन वजह सां पंहिंजा ॿचिड़ा कीअं था पालियूं आहे असांखे ख़बर आहे। उन्हनि जे गिरह वात मां कढी असां पंहिंजा कख ठाहिया आहिनि, उहे असांखां अॼु खसिया विया आहिनि, असांजा ढाहिया विया आहिनि। उहे छाजे करे। नाज़रीन एहतजाज में जेके मौजूद शरीक माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको ही ज़ीशान शाह वकील आहे उन जे दरख़्वास्तुनि बाद जेको अदालती हुकुम ॾिनो वियो, उन जे बावजूदि जेका इंक्रोचमेंट कई वई, अजाड आया विया, उन जे बावजूदि जेके अॼु ही सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि मुज़ाहिरीन जो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त असांजा अजा न ॾाया वञनि। जे अगरि असांजा अजा ॾाया था वञनि, का मुतबादिल जॻह ॾिनी वञे, न त एहतजाज जेका कैंप आहे उहा तेसि ताईं आख़िरी हद ताईं जारी रहंदी जेसि ताईं हिननि जा मुतालबा नथा मञिया वञनि। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान, जेकब न्यूज़, मटियारी।